रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अज़ीज़ दोस्तों, इंतहाई इख़्तिसार सां अॼु की नशिस्त में तव्हांजे साम्हूं इंशाअल्लाह टिनि शयुनि जो ज़िक्र करियां थो ऐं इन शइ जे लाइ दुआ बि आहियां इंशाअल्लाह अल्लाह ताला अव्वल मूंखे उन्हनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं उन खां पोइ अवाम मिड़नी खे अल्लाह पाक हिननि पूरे दीन समेत हिननि टिनी शयुनि ते ख़ुसूसी अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। क़ुरान सुन्नत जी रूह सां ॾिसूं था त इहे टई शयूं अहम आहिनि, इहे टई कम इंतिहाई अहम ज़रूरी आहिनि। पर वरी साॻी जाइ ते असीं पंहिंजे पाण ॾे पंहिंजे मुआशिरे ॾे मोटूं था त असां वरी इन टिनी कमनि में कोताही आहियूं, टिनी में कोताही था कयूं। ईअं सम्झो त सॼे मुआशिरे जे बिगाड़ जो बुनियादी कारण खोड़ सारियूं शयूं आहिनि, पर बुनियादी तौर ते इहे टे शयूं आहिनि। उनमें सभ खां जेका पहिरीं ॻाल्हि आहे, अल्लाह जे दीन के सिखण जो जज़्बो असां में कोन्हे को, इल्ला माशाअल्लाह इल्ला मन रहिम रब्बी। त अल्लाह जे दीन के, अल्लाह जे पाकीदा कलाम के, नबी करीम इस्लाम जे फ़रमान के, अल्लाह जी शरीयत के सिखण जो हिकिड़ो शौक़ु हुजे, दीन जूं ॻाल्हियूं ॿुधण जो हिकिड़ो जज़्बो हुजे। यादि रहे त जिन इंसाननि खे अल्लाह इन जज़्बे सां सरशार कयो आहे, हर फितननि जे दौर में इहे माण्हू फितननि खां महफ़ूज़ रहिया आहिनि। इन बारे में सैयदना मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह ताला अन्हु जन हिकिड़ी वॾी क़ीमती ॻाल्हि कंदा हुआ ऐं ईअं सम्झो त उन्हनि जी इहा ॻाल्हि उन हदीस सां बिल्कुलु मिलदड़ जुलदड़ आहे जो हदीस किताब मुस्नद अहमद में सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी हदीस में हदीस मुबारक अचे थी त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ो माण्हू आयो, कंहिं ॿिए माण्हू जी शिकायत खणी अची करे अर्ज़ु करणु लॻो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, फ़िलाणो जेको माण्हू आहे इहो नमाज़नि जो पाबंद आहे, हत्ता जो अल्लाह जा प्यारा हबीब अलैहिस्सलाम जेतिरे क़दुरु आऊं ॼाणियां थो त इहो माण्हू तहजुद बि कोन थो छॾे। नमाज़ तहजुद मुश्किल तरीन नमाज़, सॼी राति इंसान थकल टुटल, गरम हवा अची राति जो पोयों पहर हलियो, थधड़ी हवा, हाणे निंड जा खुमारनि, पर इन टाइम ते बिस्तर के छॾे, निंड के छॾे, थधे पाणी सां वुज़ू करे अल्लाह अकबर चई जेको मुसल्लन खे आबाद करे, केॾी वॾी कुर्बानी आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवण वारे जो साईं तहजुद बि पढ़े थो, पर इन सां गॾोगॾु इन माण्हू जी हिकिड़ी कोताही जो असांखे इल्मु आहे, इन खे बाज़ोकात कंहिं ॿिए माण्हू जी का शइ हथ अचे थी न, उहा खयो हलियो वञे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मुस्कुराए करे सैयदना अबू हुरैरा फ़रमाइनि था, पाण करीम ॿियो कुझु बि कोन थियो, पाण करीम फ़रमायो इन्नहु सयनहाहु, इन माण्हू जेको नमाज़ सां ऐं नमाज़ तहजुद सां ताल्लुक़ जोड़ियो आहे, इहा तहजुद जी नमाज़ ने जी पाण इस्लाह कंदी। हिन खे ज़रूरु राति जे पोएं पहर में केॾी महिल उथी करे इन शइ जो अहसासु थींदो त जंहिं मालिक जी ख़ुशनूदगी जे लाइ, जंहिंजी रज़ा जे लाइ मूं निंड छॾी, बिस्तर छॾियो, उन ज़ात लाइ उथियो आहियां त उहा ज़ात राज़ी थी पए, गॾोगॾु ज़रूरु सोचींदो जे उन जी रज़ा जे लाइ हिन पासे ही कमु पियो कयां त वरी ॿिए पासे ही कोताहियूं छो वञे, पोइ इन शइ ते सोचे ज़रूरु पंहिंजी इस्लाह कंदो। त माना इन हदीस मुबारका में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾिसियो त जेको इंसान तहजुद जी नमाज़ पाबंदी सां पढ़े थो, अल्लाह इन माण्हू खे ज़रूरु इस्लाह जो मौक़ो ॾींदो। हाणे ऐन इन सां मिलदड़ जुलदड़ ॻाल्हि इमाम वकी बिन जर्राह पंहिंजे किताब ज़ुहद में हिकिड़ो बाब क़ाइमु कयो, बाब हवान दुनिया। उन में हिकिड़ी वॾी बहितरीनु ॻाल्हि आंदऊं, सैयदना मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़रमाइनि था पंहिंजे अहबाब जे विच में हेॾे वेही करे फितननि जा, गुमराहिनि जा, बर्बादियुनि जा तस्करा कयूं। हाणे फ़रमाए हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, जेको इंसान इल्म जे वाट सां लाॻापिल आहे, जेको इल्म सां वाबस्तगी रखे थो, अल्लाह जे पाकीदा कलाम सां, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रामीन सां, जेको दीनी उलूम सां वाबिस आहे,
पाण फरमाए ॾिसजो अगर यो भटकी भी वने इंतजार कयो यो राह मुस्तकीम ते जरूर ईंदो। छो त अल्लाह जे दीन में अल्लाह एतरी कुवत रखी आ। तो पाण फरमाए जेकॾहिं इल्म सां लाॻापियल हूंदो अल्लाह जे दीन के समझण ऐं ॼाणण जी कोशिश कंदो त अहिड़े इंसान के अल्लाह ज़रूर हिदायत जे रस्ते ते आणींदो। ही इल्म वारी वाट क़ुरान सुन्नत वारियूं ॻाल्हिड़ियूं इन सां जेतिरे क़दुरु थी ऐं इन शइ जो तव्हांखे माशरे में बतौर तजर्बे जे लाइ बि ॾिसण लाइ खोड़ सारा मिसाल मिलंदा। ही फितननि जो दौर आहे, गरकान में हर को गरका, पर वरी बि तव्हां ॾिसंदो अॼु बि ॻोठनि में, शहरनि में, मार्केटनि में, तिजारतनि में वरी बि तव्हांखे उहे माण्हू कुझु न कुझु दीन सां ईमान सां लाॻापियल नज़र ईंदा जेके हिननि निशिस्तनि में वेहनि था, अल्लाह जे दीन के क़ुरान सुन्नत के ॿुधण जी सम्झण जी कोशिश कंदा। तव्हांखे तजर्बाती तौर ते अहिड़ा खोड़ मुशाहिदा नज़र ईंदा। उहे माण्हू तव्हांखे वरी बि कंहिं हद ताईं बनिस्बत ॿियनि जे सुधरियल नज़र ईंदा जेके दीन जे इल्म सां लाॻापियल आहिनि। ही मोमिन जी शनाख्त आहे। मोमिनीन खे छा चयो वियो? तव्हां पैरवी कंहिंजी कयो? मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। हाणे उन ज़ात जो इल्म केॾो अज़ीम आहे, कंहिंखां ॻुझो कोन्हे, पर वरी बि हुक्म जाए कुर रब ज़िदनी इल्मा। ऐ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां अल्लाह जे दर ते वरी बि दुआ घुरो, मौला मुंहिंजे इल्म में इज़ाफ़ो फरमा। ही दुनिया खे ॾसियो पियो वञे कॾहिं बि तव्हां कंहिं हद ते मालूमात हासिल करे, ॼाण हासिल करे, सम्झ हासिल करे, कॾहिं बि ईअं न चवंदो त बसि हाणे काफ़ी आहे। घणा माण्हू माशरे में चवंदा न असांखे सभु ख़बर आहे, छा नबी करीम इस्लाम खे ख़बर कान हुई का? हेॾी बाख़बर रहण वारी ज़ात जंहिं पूरी इंसानियत के बाख़बर कयो, पर एॾे अज़ीम इंसान जे ज़ुबान ते बि कलिमात न, रब्बि ज़िदनी इल्मा, मौला करीम मुंहिंजे इल्म में इज़ाफ़ो फरमा, अञा मज़ीद मूंखे ॼाण, मज़ीद मूंखे इल्म अता फरमा। छो त इल्म जे हुसूल वारी जेका वाट आहे इन ते हलण वारा माण्हू बार बार कुरान के पढ़दा, मज़ीद हादीस, मज़ीद रिवायात, मज़ीद कुतुब जी जी मुतालो कंदा वेंदा, ईमान में इज़ाफ़ो ईअं ईअं थी वेंदो वेंदो। सहाबा किराम जे ज़माननि खे ॾिसो, ताबईन जे ज़माननि खे ॾिसो, हिकिड़ी हिकिड़ी शइ जे लाइ केॾा पंध कंदा हुआ, केॾियूं हुननि जूं महिनतूं हूंदियूं हुयूं, कोशिशूं काविशूं हूंदियूं हुयूं। इमाम तबरानी रहमहुल्लाह पंहिंजे किताब अल मुअज्जमुल कबीर में सैयदना ज़ैद बिन साबित रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जी अहादीस में, हदीस मुबारक आंदी, मारूफ ताबई अब्दुल्ला बिन देलमी रहमहुल्लाह फरमाइंदा कि वेठे वेठे मूंखे ज़हन में ख्याल आयो, रिवायत तवील है, हालांकि वक्त जो अजीम इमाम आ, जॾहिं असां उन जा हालात तज़किरा तबसरा कुतुब तवारीख़ में रिजाल में पढ़ूं था, वक्त जा वॾा वॾा इमाम जे माण्हू जे लाइ वॾा क़ीमती कलिमात था चवनि। हाणे उहो माण्हू फरमाए थो त हिकिड़ी अहिड़ी कैफ़ियत आई या हिकिड़ो अहिड़ो वक़्तु आयो जो तक़दीर जे मसइले ते मुंहिंजे दिलि में अजीब विसविसा पैदा थिया। छा तक़दीर आहे? जेकॾहिं तक़दीर आहे पोइ ही मामलात मसाइल कीअं आहिनि? जॾहिं हर शइ अल्लाह ताला मुक़ररु करे छॾी आहे, माना मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा तक़दीर जे मौजू ते मुंहिंजे ज़हननि में सुवाल पैदा थिया। फरमाइंदा जी मूंखे सुवाल पैदा थिया, मूं फिलफोर वक़्तु ॾे हिकिड़े अमीर जी तरफ़ रुख़ कयो जेको सहाबी रसूल आहे। उन जी मजलिस में पहुचां थो, चंद ॿिया सहाबी सॻोरा मिलिया, उते वेही करे मूं पंहिंजे ज़हन, पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ जी उलझन पेश कई त हिननि शयुनि मूंखे परेशान कयो आहे। फरमाया त उन मजलिस वारनि मूंखे जवाबु ॾिनो, उन जो जवाबु हीअ आहे, तसली न थी। हुतां निकिरी फरमाया तो वरी मूंसे उबई बिन काब रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जो रुख़ कयो, वरी उन खां साॻियो मसइलो पुछा कयुमि, उन बि उहो ई जवाबु ॾिनो जेको पोयां साहबी सॻुड़ ॾिनो। फरमाया तो वरी उतां उथियसि, सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह ताला जन वटि आयुसि, वरी पंहिंजूं उलझनूं उते पेश कयुमि। उन्हनि जेके ॻाल्हियूं कयूं, उन्हनि उहे ई ॻाल्हियूं कयूं जेके पोयां ॿिनि साहबनि खां ॿुधी आयो हुअसि। फरमाया तो वरी उथियसि, फिरदे फिरदे आख़िर में सैयदना ज़ैद बिन साबित रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जेके कातिबे वही आहिनि, उन्हनि वटि अची करे मूं पंहिंजो सवाल पेश कयो। फरमाईंदा उन्हनि उन्हनि जहिड़ियूं ॻाल्हियूं बि कयूं, पर गॾोगॾु काल काल रसूलुल्लाह जो सदाऊं हुयूं त नबी करीम अलैहिस्सलाम ही फरमायो, नबी करीम अलैहिस्सलाम ही फरमायो, नबी करीम अलैहिस्सलाम ही फरमायो। फरमाईंदा उहे ॻाल्हियूं ॿुधी करे पोइ मुंहिंजे ज़हननि जी उलझन दूर थी वई त मुहम्मद करीम अलैहिस्सलाम फ़रामीन जारी करे छॾियानि, मुंहिंजूं जेके बि कोता आहिनि मूंखे हितां रहनुमाई मिले थी। इहे असांजे सलफ़ जो ज़मानो हो,
कुल्ली तौर ते दीन हनीफ ते हलण जी कोशिश कंदा पर किथे बि का उलझन कोताही थींदी ही तो वरी जेसी उन खे सुलझाइनि न अॻिते कोन वधंदा। ही बुनियादी शइ आहे अल्लाह जे दीन खे। अॼु असांजो ही माशरो बिगाड़ जे वर छो चढ़ियल आहे? यकीन जानियो असीं क़ुरान खे पढ़ूं, कुतुब हादीस खे पढ़ूं, सहाबा किराम जूं ज़िंदगियूं पढ़ियूं, अंबिया जूं ज़िंदगियूं पढ़ियूं, कुतुब हादीस सां औराक पलटे करे ॾिसूं। वो पंहिंजे पाण खे केरु वक़्त जो वॾे खां वॾो आबिद सम्झे, ज़ाहिद सम्झे, पर जॾहिं हक़ीक़तनि खे परखींदो चवंदो मुर्द का शइ कान्हे का। पर हाणे इहा सोच अचे तॾहिं जॾहिं असां इन्हनि ॻाल्हियुनि ॾे विख वधायूं। सभ खां पहिरीं ॻाल्हि इहा अथव अचो अल्लाह जे दीन खे केतिरी बि असां वटि ॼाण आहे ईअं सम्झो अधूरी आहे। असां वटि केतिरो बि इल्मु आहे, केतिरी बि सम्झ आहे, ईअं सम्झो त अधूरी आहे जो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लम जहिड़ी ज़ात अक़दस जिन जो एॾो इल्मु आहे उहा ज़ात अॻिते वधण थी चाहे सबक़ मिलियो तव्हांखे केतिरी बि ॼाण आहे, सम्झ आहे। जे ईमान जी ताज़गी चाहियो था, पंहिंजी इस्लाह चाहियो था, दुनिया आख़िरत जी फ़ौज़ो फलाह चाहियो था, मज़ीद अल्लाह जे दीन जो क़दुरु कयो, अल्लाह जे दीन जे इल्म जो क़दुरु कयो, क़ुरान सुन्नत जो क़दुरु कयो। अहिड़ियूं निशिसूं सजायूं वञ हुन ॾे मुतवजे थियो ऐं इन खां हटी करे टाइम कढो। ईअं बि कोन्हे त रुॻो जुमे ऐं असांजो ज़ुल्म असीं सभु कयूं पिया माशरे में। हींअर असांजो माशरो छा आहे? असां जुमे जे ख़ुतबे ते भाड़े छॾियो, बसि 8 ॾींहं इहो ॿुधणो आहे। ही कॾहिं कॾहिं प्रोग्राम थियनि था, असां मज़ा केतिरा हूंदा। चलो अवाम खे बि छॾियो, उलमा ॾे था अचूं, असीं सभु कमज़ोर आहियूं। केतिरा मूंखे तव्हांखे आलिम सुझंदा जेके कॾहिं अल्लाह जो क़ुरान खोले करे इन नियत ऐं इरादे सां पढ़नि त आऊं ॾिसां मुंहिंजे लाइ हिन कलामुल्लाह में हिदायत कहिड़ी आहे, मूंखे हिन में कहिड़ियूं नसीहतूं आहिनि। कॾहिं बुखारी शरीफ़ खोली हुजे, मुस्लिम शरीफ़ खोली हुजे, हदीस जा किताब खोलिया हुजनि त अॼु सिर्फ़ु इन नियत सां थो पढ़ां त हिनखे पढ़ंदो वञा, गौर वीचार कंदो वञा त मूं में किथे किथे कमी आहे, किथे किथे कोताही आहे। इल्ला माशाअल्लाह, इल्ला मन रहम रब्बी, जे रब कंहिंखे नवाज़ियो आहे त ज़ालिक फ़ज़लुल्लाह युतीहि मन यशा। वगरना अवाम तमामु असीं अवाम खे नसीहतूं करण वारा यकीन ॼाण जो असीं हिननि ॻाल्हियुनि खे इंतिहाई गहराई सां गौर कयूं था। अवाम उलमा असीं सभु जा सभु हिन ग़लती जी राह ते हलियल आहियूं। जेको जिथे आहे चए थो सही आहे। सभ खां पहिरीं ॻाल्हि जेसीं ताईं आऊं ई तव्हां पंहिंजे लाइ इहा सोच न रखूं त असांखे इस्लाह जी ज़रूरत आहे। सैयदना अबू बकर सिद्दीक़ जहिड़ा माण्हू किबार साहबा केतिरा मिसाल मिलंदा, सहाबी थी करे कॾहिं सुवाल कंदा यार सुस्म असांखे का दुआ सेखारियो त पढ़ियूं, कॾहिं चवणार चए थो असांखे का नेकी ॾिसो त करियूं। ही सभु ॻाल्हियूं ॾसी न थियूं, अल्लाह जे दीन जा सचा तालिब थियो, सिखो। जिथां तव्हांखे दीन जी ॻाल्हि मिले थी मुतवजे थियो, पहिरीं ॻाल्हि। उन खां पोइ अॻी ॿी वॾी अहम ॻाल्हि आहे, सॼी दुनिया सां जंहिंजो तालुक़ आहे, पर असीं जेके मस्जिद में वेठा आहियूं असां सां त वरी बिल ओला उन जो तमामु घणो तालुक़ आहे। छो त अक्सर दलसनि में, प्रोग्रामनि में, दर्स दुरूस में कोशिशि हूंदी आहे त माण्हू इलाइक़े लेवल ते, मुआशरे जी लेवल ते गुफ़्तगू कंदो आहे, पर आउं चवंदो उहो बि बहितर आहे। पर उन खां बि बहितर हुए त असीं जेके हिकु जाइ ते गॾु थिया थियूं हिक ॿिए जे मुतलिक़ ॻाल्हायूं। ॿाहिरियां ॿुधनि था, अले कोन था ॿुधनि, तवजह ॾियनि था, अले कोन था ॾियनि, पर असीं जेके गॾु थिया आहियूं असीं तवजह ॾियूं, जेके सभिनि जाइ ते गॾु थिया आहियूं। उन खां पोइ ॿी ॻाल्हि जेका वॾी अहम आहे कि अल्लाह जे दीन खे सिखो ऐं सिखण खां पोइ दीन जे हर हुकम ते अमल जी कोशिशि कयो। जॾहिं इत्तेदा पहुचूं त वरी असांखे पंहिंजूं सवें कोताहियूं साम्हूं थियूं अचनि। हाणे हिन वक़्तु असांजो ज़हन, असांजी सोच इहा आहे दीनदारी, नेकी, इबादत, अमल सिर्फ़ु नमाज़ आहे, सिर्फ़ु रोज़ो आहे, सिर्फ़ु हज ज़कात आहे। मस्जिद में असीं दीनदार आहियूं, शहर में ॾिसो, ॻोठ में ॾिसो, बाज़ार में ॾिसो, घटियुनि गलियुनि में ॾिसो, ॿिन्हिनि उताकनि ते ॾिसो, घरनि में ॾिसो, असांखे उते दीन यादि ई कोन्हे। जॾहिं त अल्लाह जो दीन ॾिसे थो त हर जाइ ते तव्हां अल्लाह जे दीन जे हर हुकम ते अमल कयो। तव्हां ख़ुदि सोचो छा अल्लाह जी ॻाल्हि हुजे या अल्लाह जे प्यारे हबीब अलैहिस्सलाम जी ॻाल्हि हुजे। ही को अक़लमंदी वारो फ़ैसिलो आहे त 4 ॻाल्हियूं क़ाबिल अमलनि, 4 ॻाल्हियूं क़ाबिल तर्कनि। पर मैं न, हर ॻाल्हि ते अमल कयो। या अय्युहल्लज़ीना आमनू दुख़ुलू फ़िस्सिल्मि काफ़्फ़ा वला तत्तबिउ ख़ुतवाति शैतान।
इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। अल्लाह जे दीन में पूरे जा पूरा दाखिल थी वञो, सब जा सब अल्लाह जे दीन में दाखिल थी वञो। अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम, मोहम्मद करीम अलैहिस्सलाम तव्हां के जानन खां वधीक प्यारा थी वञनि। फत्तकुल्लाह या उलिल अलबाब लअल्लकुम तुफ्लिहून, तव्हां जे दिल में अल्लाह जो डप ऐं खौफ पैदा थी वञे। अल्लाहु हक़्क़ु अन तख़शाहु इन कुंतुम मुमिनीन, तव्हां जे दिल में सब खां घणो डप ऐं खौफ अल्लाह जी ज़ात जो पैदा थी वञे। सब खां घणो बेशुमार आयतूं, बेशुमार हकामात, वञूं था तो समूरो क़ुरान हकामात सां भरियो पियो आहे, पर उन्हनि ॻाल्हियुनि खे ॼाणे वरी हेॾे मोटूं था त असां वटि अमल कहिड़ो आहे। यकीन ॼाणे हुई हिकिड़ी 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 शइ ते हथु रखंदा था वञूं न, क़ुरान पाक जूं आयतूं 6000 खां मथे आहिनि, वरी आयतनि खे साम्हूं रखूं था, वरी हदीसनि जे किताबनि खे पढ़ूं था, हिकिड़ी हिकिड़ी शइ खे साम्हूं रखंदा था वञूं। अल्लाह असांजे कमज़ोर हाल ते रहम करे, असीं किथे बि पूरा कोन्ह, ऐं ॿिए पासे असांजी दिलि मुतमइन आहे त असीं सही पिया वञूं। हीउ सही कीअं थियो? अल्लाह जे दीन असांखे ॾसियो। फरमी वसाबिकून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबअहुम बिहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। जेकॾहिं चाहियो था ज़िंदगी जे हिन मुख़्तसर औकात में, जॾहिं दुनिया मां लॾे करे आख़िरत ॾे वञूं, जॾहिं दुनिया मां असां अखि पूरियूं, जॾहिं दुनिया असांजे बारे में तबसरा करे, अॼु फ़िलाणो वफ़ात करे वियो, अॼु फ़िलाणे जी नमाज़ जनाज़ा फ़िलाणे टाइम ते अदा कई वेंदी, अॼु फ़िलाणे जी तदफ़ीन थियणी आहे, फ़िलाणे जी तकफ़ीन थियणी आहे। इन सभिनी मुश्किल मराहिल जे लाइ जेकॾहिं चाहियो था असांजो रब सां मां राज़ी हुजे, जॾहिं साह जो सॻो टुटे तॾहिं बि रब जी ज़ात राज़ी हुजे, जॾहिं दुनिया असांखे क़बर में सुम्हारे अचे असांजो रब सां मां राज़ी हुजे, जॾहिं उथी करे मशर जे मैदान में अचूं असांजो पालनहार असां मां राज़ी हुजे, जॾहिं असांजा अमल तुरदा रहनि असांजो पालनहार असां मां राज़ी हुजे, जॾहिं असांजो पुल सिरात तां गुज़रण ते असांजो रब सां मां राज़ी हुजे। पर में हे सभु रज़ामंदा तव्हांखे तॾहिं मिलंदा जॾहिं मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे सहाबा वारी वाट वठंदव। फ़इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही फ़क़द इह्तदौ। सारी दुनिया तव्हांखे हिदायत वारो कोठे, ईमान इस्लाम दीन वारो कोठे, पर ख़बरदार रब्बुल आलमीन फरमाया तो ऐसी ती हिदायत वारा न थींदो वो जैसी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे सहाबा वारे अंदाज़ खे अख्तियार न कयो। वमन युशाक़िक़िर रसूल मिन बअदि मा तबय्यन लहुल हुदा व यत्तबि गैर सबीलिल मुमिनीन नुवल्लिही मा तवल्ला व नुस्लिही जहन्नम व साअत मसीरा। पर में जिन मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी राह छड़ी, जिन मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे असहाब जी ईमान वारनि जी राह छड़ी, सारी दुनिया उन्हनि मां ख़ुशि हुजे, सारी दुनिया उन्हनि जे मथां गुल निशावर करे, सारी दुनिया उन्हनि जे लाइ कहिड़ा बि सुहिणा जुमला फरमाए, पर अरहमुर राहिमीन फरमाए तो नुवल्लिही मा तवल्ला, नुवल्लिही मा तवल्ला, नुवल्लिही मा तवल्ला। जिन मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी राह खे छॾियो, जिन मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे असहाब जी ईमान वारनि जी राह खे छॾियो, नुवल्लिही मा तवल्ला जी वणेस वञी ज़िंदगी बसर करे, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधी छॾे व नुस्लिही जहन्नम करे बि जन्नत कोन वेंदो, जहन्नम वेंदो। ये अल्लाह ताला आईन कानून उसूल बल्कि आइडियल मुक़रर करे। ख़बरदार दुनिया जूं सोसाइटियूं ॾिसी उन्हनि जी क़ीमतूं ॿुधी तव्हांखे ॾंदे आंगुरियूं अचो जो हल मियां एॾी क़ीमत छा था सम्झो? अल्लाह जी जन्नत सफ़ा सस्ती आहे। दुनिया के सरदार बुतार सां गॾु ॾिसो था कंहिंखे ख़ुशि था थियो, हल मियां फिलाणे जो तुंहिंजे वॾो राज़ आहे, हीउ त वॾो भागनि वारो आहे। छा था सम्झो? अल्लाह जो महबूब ॾियणु आसान आहे। दुनिया वारनि खे ख़ुशि करण जे लाइ कहिड़ियूं क़ुर्बानियूं ई कशाल आहे। छा था सम्झो? अल्लाह जी महबूबियत माण्हुनि जे लाइ अहिड़ी महबूबियत जो ज़िंदगी में भी महबूब समझे, साह जे सॻे टुटण में उनजी रहमत जी बरसात वरसी पवे, मलकुल मौत भी सलामियूं पेश करे, सोड़ी सामी एडी कुशादी थी वने जो जेदी नज़र खणे कुशादी कुशादी, कवर जी मट्टी जन्नत जो बाग बणजी वने, जंहिंजे लाइ क़यामत जे ॾिहाड़े सिज मील जे फ़ासिले ते पर का परवाह कोन्हे, उन जे लाइ स्पेशली छांव आहे। वो भागन वारो जो दुनिया ते जा सलाम कौलम मिन रब रहीम, रब रहीम सलाम करे, फरिश्ता सलाम कन, जिनजे लाइ ऐलान ते इन को हिसाब कोने। असांजा दुनिया में भी एब ढकिया, अज ने के माफ़ करे जन्नत दा मोकलियूं, एडिन वडिन इज्जतन अज़मतन जे लाइ छा था समझो? कुछ कोन करणो पवंदो। ये असांजी भुल आहे। अल्लाह जी दीन ॾिसियो तॾहिं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिर्फ़ फरमाईंदा हा। इमाम इब्न अबी आसिम पंहिंजे किताब ज़ुहद जे मुक़दमे में हदीस मुबारक आंदी, पाण करीम फरमायो ॻाल्हियूं ॿ अथव,
जेकॾहिं दुनिया के तरजीह ॾींदो आख़िरत जो नुक़सान कंदो, आख़िरत के तरजीह ॾींदो दुनिया जो नुक़सान कंदो। ये ॻाल्हि पक्का। ईअं थी कोन थो सघे जो को माण्हू चवे तो दुनिया में मेड़िया आख़िरत में मेड़िया। जेकॾहिं ईअं मुमकिन हुजे हा त मदीने तैयबा में मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जूं महलातूं हुजनि हा। जेकॾहिं ईअं मुमकिन हुजे हा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे घर में कॾहिं फाका कोन पवनि हा। जे इहे मुमकिन हुजे हा त मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे पहिराण खे कई चतियूं लॻल कोन हुजनि हा। जेकॾहिं ईअं मुमकिन हुजे हा त मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सुई ऐं सॻो खणी पंहिंजी चप्पल पाण कोन सिबनि हा। हीअ दुनिया खे ॾिसो पियो वञे, जे होॾे ठाहिणो आहे तो वो सिर्फ ओडे जी फिक्र कयो। पाण करीम ने फरमायो जेको दुनिया के तरजीह ॾींदो वो आख़िरत जो नुक़सान कंदो, जेको आख़िरत के तरजीह ॾींदो वो दुनिया जो नुक़सान कंदो। रहमतुल्लाह आलमीन जो ऐलान फरमाए, पाण फरमाए ॿुधो दुनिया जो नुक़सान बर्दाश्त कजो छो त इन जो इज़ालो मुमकिन आहे, आख़िरत जो नुक़सान पंहिंजो न कजो छो त इन जो इज़ालो मुमकिन ई कोन्हे। फ़ाइदो बि असल उते जो फ़ाइदो आहे, नुक़सान बि असल उते जो नुक़सान आहे। जिन उते जो फ़ाइदो हासिल कयो दुनिया में भले पाण ले चप्पल भी न हुयन पर रब जो कुरान तो जो फ़क़त फाज़ फ़ौज़न अज़ीमा ही कामयाब है। जिन जा दुनिया में एडा त नाला हा, एडियूं शख्सियतूं हुयूं, घणो कुछ हुया, पर जॾहिं जिन आख़िरत विनाई रब तो फरमाए समझो कुछ कोन ठाहिन। ख़सरत दुनिया वल आख़िरा ज़ालिक हुवल ख़ुस्रानुल मुबीन। तव्हां कुछ भी समझो पर इन्हनि टोटरे खां सवा कुछ कमायो ई कोन्हे। कमाई उन्हनि जी कारगर आहे जन हिन चंद महीननि या चंद सालनि जे बदिले में अणखुट सफ़र पंहिंजो संवारे छॾियो। उहे त चरिया चइबा जिन आरज़ी मज़ा माणिया, अणखुट सफ़र बर्बाद करे छॾियो। उन मंज़िल माण्हुनि जे लाइ अल्लाह जे दीन खे सिखो, सिखण खां पोइ अल्लाह जे दीन जे हर हुक्म ते अमल कयो। अक़ीदे खां वठी अमल ताईं, किरदार खां वठी अखलाक ताईं, मामलात मसा। अल्लाह अकबर कबीरा। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा असहाब यकीन जाने उन्हनि जूं ज़िंदगियूं पढ़ी, उन्हनि जूं सीरतूं पढ़ी, उन्हनि जूं हयातियूं पढ़ी। कॾहिं कॾहिं इंसान महसूस करे थो त असीं अले कहिड़े खाते में आहियूं, अले आहियूं ई कोन को असांजो कमु सिधो कोन्हे। हिननि ॾे गौर कंदो, हज़र में, सफ़र में, घर में, बाज़ार में, दुख में, बुख में, सुख में, हर जाइ ते तव्हां ॾिसो ज़हन उते ई खुतल आहे। दुनिया जा केॾा बि ख़ज़ाना अॻान पर ज़हन अल्लाह जी रज़ा ते खुतल आहे, ज़हन आख़िरत जे घर ते खुतल आहे। केॾी बि कावड़ आहे, केॾो बि गुस्सो आहे। चंद मिसाल तव्हांजे साम्हूं ते किरदो कयां, ॿुधल सभु ॻाल्हियूं आहिनि पर हक़ीक़ती या दवा केॾी बि भली हुजे, भले हुनजी ख़बर बि हुजे, त इस्तेमाल ई न कंदा त फ़ाइदो किथां थींदो। हीअ ॻाल्हियूं ॿुधूं ॼाणियूं, पंहिंजी तन्हाइनि में वेही पाण खां पुछा कयूं, कमु त असां गई आहे वाट ईंदी। सहाबा किराम जन जो अंदाज़। अल इमाम इब्न असाकर तारीख़ दिमश्क में सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जे हालात में तक़रीबन लगभग 44 नंबर जुल्द में हिकिड़ी हदीस मुबारक आंदी है इंतहाई। ही अल्लाह जे कुरान दे ॾिसो त कीअं था अमल कनि। होॾे कुरान फरमायो अल हज अशहुरुम मालूमात फमन फरद फीहिन्नल हज फला रफस वला फुसूक वला जिदाल फिल हज। रज़ी फरमाया जेके हज करण हाजी अचंदा हिननि जो हज तॾहिं कारगर आहे जो हज जे दौरान कंहिं क़िस्म जो झेड़ो झटो न, फसाद न, क़त्लो गारत न। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा जे इंसान हज कयो अहिड़े तरीक़े सां हज कई जो हज जे दौरान उन का बि अड़वंदड़ ॻाल्हि, गुनाह वारी ॻाल्हि, झेड़े वारी ॻाल्हि ई कान कई। इन माण्हू जो पाण घर में हज कारगर आहे। अहिड़ो हज इंसान जे मादी जे गुनाहनि खे ईअं थो धोए। नबी करीम इस्लाम फरमायो अहिड़ो हाजी कयोमिल वलदत को उम्बहू, ईअं आहे ॼण पंहिंजे अम्मा जे पेटां अॼु ॼा हुआ। हाणे ही हिकिड़ा ऐलान हुया पर गौर कयो नबी करीम इस्लाम जे साहब ते सैयदना उमर बिन ख़त्ताब ते कीअं हिकिड़ी हिकिड़ी शइ हिननि जो दीन ॾिसंदो न, नमाज ते महदूद कोन्हे, मस्जिद ते महदूद कोन्हे, ज़ाहिरी वज़ाक़त ते महदूद कोन्हे, पूरे वजूद ते, पूरे अदान ते, पूरे औकात ते अल्लाह जो दीन नाफ़िज़ आहे। हैरान कुन वा सैयदना जुबैर बिन मुतइम रज़ी अल्लाह ताला अज़ीम सहाबी है, पर बाद अमीर मोमिनीन जो ज़मानो हुजे, सैयदना उमर जे दौर ख़िलाफ़त जो आख़िरी साल आहे। जो तो पाण जंहिं साल हज करे मोटिया उन ई ज़िलहज्जा जे महीने में ज़ख़्मी थिया, तव्हांजो शहीद थिया, वफ़ात कयूं। जुबैर बिन मुतइम फरमाया तो ॾिठमि हज जे दौरान अमीर मोमिनीन हज कनि पिया, हिकिड़ो बदतरीन शरीर तरीन मूं माण्हू ॾिठो,
जो सेना उमर के परे का सड़े तो या खलीफा या खलीफा या खलीफा परे का पुकारींदो पियो अचे। एतिरो क़दुरु गुस्ताख़ आहे जो वेझो अची करे छा थो चवे, माण्हुनि जे मुखातिब थी सेना उमर दे मुतवजी थी, चए थो ॾिसो ही मुसलमाननि जो अमीर अॼु तव्हांखे अरफा जी पहाड़ी ते नज़र अचे थो, ही वरी हिते तव्हांखे नज़र कोन ईंदो। ही पंहिंजे हिसाब सां ॾिसे पियो हिन जा ॾींहं पूरा आहिनि, हिन खे मारियो वेंदो, हिन खे ख़तमु कयो वेंदो। ॿुधनि पिया जुबैर इब्न मुतइम फरमाया थो इते बि माण्हू बस कान कई। हज वारे ॾींहंनि में आउं ॾिसां पियो माण्हू ॾिसनि पिया हज जहिड़े मौक़े ते मुज़दलिफ़ा, मिना, अरफात, मक्को, ही मुक़द्दस वादी, मुक़द्दस ॾींहं, मुक़द्दस मक़ाम, इबादतूं पर फरमाईंदा इन माण्हू खे मूं ॾिसो हलदे फिरदे पथरियूं खणी अमीर अल मोमिनीन खे पियो हणे। फरमाए थो तव्हांजो मूं इहो बि ॾिठो हिन हिकिड़ो वॾो पत्थर ज़मीन तां खणी अमीर अल मोमिनीन खे ईअं मथे में हयो जो पोयां लॻो अमीर अल मोमिनीन जे मथे मां रत वहण लॻो। असां अखियूं ॾिठो करण वारो सभु कुझु करे पियो। बसि न जुबैर बिन मुतइम फरमाईंदा इन सभिनी ॻाल्हियुनि जे बावजूद मुंहिंजी नज़र अमीर अल मोमिनीन ते खुतल हुई। लबो लहजे में कंहिं बि क़िस्म जो अणवणदड़ अंदाज़ कोन हो। ही जेकर मुज़दलिफ़ा, मिना, अरफात जे मैदान में बीठल आहिनि, अल्लाह जो दीन उते बि हिननि जे वजूद ते नज़र पियो अचे। ही शरीयत आहे। असीं ॻाल्हायूं, असीं ॾिसूं, असीं ॿुधूं, दुनिया में जीअं बि कुंड कुर्सी में ओए इमाम इब्न माजा जेका किताब ज़ुहद में हदीस मुबारक आंदी, नबी करीम इस्लाम फरमाया हिकिड़ा अहिड़ा माण्हू अथव जिन खे ॾिसण सां तव्हांखे अल्लाह यादि ईंदो। अल्लाह जी ज़ात कीअं यादि ईंदी जो उहे अहिड़े तरीक़े सां अल्लाह जे ॻाल्हियुनि ते, अल्लाह जी नाज़िल करदा तालीम ते अमल कंदा जो तव्हां सम्झी वेंदो त रब जी तालीम ई आहे। ही मुज़दलिफ़ा मिना इमाम बुखारी सही बुखारी में किताब तफ़सीर में हिकिड़ो बाब क़याम कयो, बाब खुज़िल अफ़वा इन आयत जे नाले सां। अॻिने सेना उमर रज़ियल्लाहु ताला पंहिंजे दरबार में पंहिंजे मजलिस में साथियुनि सां गॾु वेठा हिकिड़ो माण्हू आयो इंतिहाई अणवणदड़ लहजे में चए थो वला तूतीनल जज़ल, उमर अमीर अल मोमिनीन तूं असांजे हक़ ई असांखे कोन थो ॾे, नऊज़ बिल्लाह तूं असांजे हक़ खायो थो वञी। वला तहकुम बैनना बिल अदल, ऐं तूं असांजे विच में इंसाफ़ वारो त फ़ैसिलो ई कोन थो करे। हालांकि हिन माण्हू जा उहे फ़ैसिला हुया हदीसनि जे किताबनि में पढ़ूं था इंसान जो दिमाग़ दंग आहे। इमाम नसाई सुनन नसाई में किताबुल अशरिबा में बाब ज़िक्रिल अख़बार में हिकिड़ी हदीस मुबारक आंदी ऐं इन जी अञा वज़ाहत हदीस ॿियनि किताबनि में मौजूदु आहे। हिकिड़े ॾींहुं घरां निकिता पंहिंजे पुट खे वठो पिया अचनि ऐं माण्हुनि जे साम्हूं बीह करे ऐलान कनि पिया, फरमाईंदा त अॼु मूं पंहिंजे पुट जे वात मां शराब जी ख़ुशबू ॾिठी आहे, शराब जी ख़ुशबू मूंखे महसूस थी आहे, पर शायदि को बि कोन्हे, गवाह को बि कोन्हे जे तव्हां मां को गवाह थी बीहे त पंहिंजे पुट जे मथां हद नाफ़िज़ कयां। बाल तुरुख में या वज़ाहत आहे, बाद में ॻाल्हि हतमी निकिती, अमीर अल मोमिनीन पंहिंजे पुट खे मदीने जे चौक में बीह करे कोड़ा कया। हालांकि ॿाहिरि ॻाल्हि ई कान्हे वई, लिकियल ॻाल्हि खे लिकियल रखंदा, पर न जे कानून दुनिया लाइ आहे त कानून पंहिंजे पुट लाइ बि आहे। हत्ता कि इमाम इब्न साद तबक़ातुल कुबरा में ईअं बि लिखियो 3 जिल्द में सेना उमर जे हालात ज़िंदगी में हिकु भेरो ईअं थियो त हिकिड़े पुट खां ग़लती थी वई, उन शराब पीतो, उनखे सज़ा लॻी, बाद में ख़बर पई। सेना उमर फरमाईंदा इहा त वक़्त जे उते जे अमीर जी सज़ा हुई, हाणे मुंहिंजो पुट ई पुट हुअण जे नाते तोखे ॿीहर सज़ा मिलंदी। अहिड़ा जे माण्हू जा फ़ैसिला हुजनि। हिकिड़ो माण्हू अॻियां वेही करे चए थो वला तहकुम बैनना बिल अदल, उमर तूं असांजे विच में इंसाफ़ करी कोन थो। वेठो साथी फरमाईंदा मजलिस खे ॾिसां पियो, अमीर मोमिनीन खे ॾिसां पियो, ॾिसमि त अमीर मोमिनीन जे वजूद ते गुस्से जो थोरो आलम तारी थियो। मूं कुंड में वेही सिर्फ़ु इहा आयत पढ़ी खुज़िल अफ़वा। अल्लाह ताला फरमायो मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे, ऐं मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया कीअं बि करे, ही माण्हू जाहिल तोसां कीअं बि पेश अचनि, पर तूं जो कमु हिननि खे दरगुज़र करणा। फरमाईंदा इहा आयत पढ़ियमि, अमीर मोमिनीन जे कननि ते आवाज़ पुॻो, लम्हे भर में समूरी कावड़ ख़तमु थी वई त अल्लाह जी तालीम दरगुज़र आहे, अल्लाह जी तालीम माफ़ी आहे। फ़ख़लफ़ मिन बादिहिम ख़ल्फ़ुन अदाउ सलात वत्तबउ शहवात फसौफ़ यल्क़ौन ग़य्या। फरमाए जिन नमाज छड़ी हुए जहन्नम जी वादी ग़य्या में दाख़िल थी विया।
यतसाअलूना लिल मुजरिमीन मा सलककुम फी सकर क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन। रब फरमाया क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं फ़ैसिलो थींदो जन्नती जन्नत में, जहन्नमी जहन्नम में, जॾहिं जहन्नमी सकर जी वादी में सरदा पिया, उन्हनि खां जन्नती सवाल कंदा मा सलककुम फी सकर, हे जहन्नम जी वादी सकर में सड़न वारो तव्हांखे कहिड़े गुनाह जहन्नम में आंदो, हिन जाइ ते कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे पुॼायो। क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन, चवंदा असां दुनिया में नमाज़ कोन पढ़दा हुआसीं। अल्लाह जे क़ुरान ॾिसो नमाज़ तव्हां ते फ़र्ज़ आहे। हिन सलात कानत अलल मुमिनीन किताब मौक़ूता, न रुगो फ़र्ज़ आहे पर मुक़रर वक़्तनि ते फ़र्ज़ आहे। मुक़रर वक़्त ते निंड बि छॾणी आहे, मजलिस बि छॾणी आहे, कचहरी बि छॾणी आहे, कारोबार बि छॾणी आहे, तिजारत बि छॾणी आहे। दुनिया जे सभिनी कमनि जा औकात अॻिते पोइते थी सघनि था, पर नमाज़ जा औकात अॻिते पोइते नथा थी सघनि। कानत अलल मुमिनीन किताब मौक़ूता, छो त हिननि वक़्तनि खे रब मुक़रर कयो आहे। आसमाननि तां जिब्रील अची करे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम खे आगाही ॾिनी आहे, हिन नमाज़ जो ही वक़्तु आहे, हिन नमाज़ जो ही वक़्तु आहे। जेको इंसान चवे थो त कमु पहिरियां नमाज़ पोइ उन जी भुल आहे, जेको कमु अल्लाह टाइम मुक़रर कयो, असांजे कमनि जो त टाइम मुक़रर कोन्हे को, अॻु बि थींदा पोइ बि थी वेंदा। हाणे क़ुरान जूं चिटियूं आयतूं आहिनि, वरी मोटूं था असां पाण था, केतिरा असां में नमाज़ी आहिनि। को ॾिसंदो ज़ोहर में कोन थो पुॼे, को ॾिसंदो असर में कोन थो पुॼे, को ॾिसंदो मग़रिब में कोन थो पुॼे, को ॾिसंदो ईशा में, को ॾिसंदो फजर में, कंहिंखां जमात निकिरी वई, कंहिं पढ़ी कंहिं न पढ़ी, को जुमो थो पढ़े, को ईद थो पढ़े। हीअ अलाह जे दीन ते अमल आहे, हीअ अलाह जे क़ुरान ते केॾियूं बि दावाऊं कयूं, पंहिंजो पाण खे पंहिंजे ज़हन खे केॾी बि तसली ॾियूं। छा अलाह जे दीन ते अमल करण जो इहो तरीक़ो आहे? अल्लाह जे क़ुरान ॾिस अमल ईअं कयो जी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे सहाब कयो, उन्हनि जो तरीक़ेकार जाए। सैयदना उमर बिन ख़त्ताब ॾिसो, इमाम दारक़ुतनी किताबुल ईदैन में हिकिड़ो बाब क़ाइमु कयो, बाबु तशदीद फ़ी तर्क सलाह। सैयदना उमर जा आख़िरी ॾींहं, खंजर लॻा, खून में लथपथ, ज़ख़्मी जिस्म, नमाज जो टाइम थियो, बाज़ात होश आहे, बाज़ात होश कोन्हे, होश आयो, पुछा था कनि नमाज़। चयो अमीरुल मोमिनीन तव्हांजी हालत, तव्हांजी तबियत, पाण फरमाईंदा सभु ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते। समय तो रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां मूं ॿुधो, पाण फरमाईंदा ला हज़्ज़ फ़िल इस्लाम लिअहदिन अज़ा अस्सलात। मिटे मोहम्मद करीम सल्लल्लाहु फरमाया जे माण्हू नमाज खे ज़ाया कयो, इन जो दीन सां ताल्लुक़ ई कोन्हे, हिन जो अल्लाह जी शरीयत में को हिस्सो ई कोन्हे। पाण नमाज पढ़ंदा तो ॾिसण वारो ॾिसे थो, वसल्ला उमर, हिन उमर नमाज पढ़नि पिया, वजुरहुहु यसअबु दमन, जेके ज़ख़्म हुया उन्हनि मां खून जारी आहे, ज़ख़्मनि मां खून जारी आहे, हेॾे हिन माण्हू जी नमाज जारी आहे। अहिड़ो नमाज सां ताल्लुक़ नबी दाऊद पढ़ो, किताब दहारा पढ़ो, अल वुज़ू मिन दम पढ़ो। नबी करीम अलैहिस्सलाम जो सहाबी आहे, नमाज में बीठो आहे, दुश्मन जी तीर अंदाज़ी जारी आहे, दुश्मन जा तीर लॻा, ज़ख़्म पहुतो, रत वहियो, रत वही करे पासे वारे सुतल ॿिए ते पहुतो, पर हिन जी नमाज जारी आहे। असांखे त अल्लाह जे क़ुरान इन्हनि माण्हुनि वारी वाट ॾसी आहे, ठलिन ॻाल्हियुनि जी का हैसियत कान्हे। फरमाया अलिफ लाम मीम हसिबन्नासु अन युतरकू अन यक़ूलू आमन्ना वहुम ला युफ्तनून। माण्हू ईअं सम्झंदा महज असां इक़रार कयो, इज़हार कयो, ऐलान कयो, ईमान आंदो, बेड़ा पार थी वेंदा। फरमाया ईअं कोन्हे, वलक़द फतन्नल लज़ीन मिन क़ब्लिहिम वलियअलमन्नल्लाहु लज़ीन सदक़ू वलियअलमन्नल काज़िबीन। असां अॻियनि खे बि मंज़िलूं ॾिनियूं, पर मंज़िलनि खां पहिरियां असां उन्हनि खे आज़मायो। अम हसिबतुम अन तदख़ुलुल जन्नह, तव्हां छा था सम्झो ईअं ई जन्नत में दाख़िल थी वेंदो। वलम्मा यातिकुम मसलुल लज़ीन खलौ मिन क़ब्लिकुम मस्सतहुमुल बसा वज़र्रा वज़ुलज़िलू हत्ता यक़ूलर रसूल वल्लज़ीन माहु मता नस्रुल्लाह अला इन्न नस्रुल्लाहि क़रीब। अॻियनि खे वॾियुनि तकलीफ़ुनि, मुसीबतुनि, परेशानियुनि जे वर चाढ़ियो वियो, चङे नमूने उन्हनि खे झिंझोड़ियो वियो। आम इंसान बि कोन आहे, हिकिड़ा नबी हा, ॿिया नबियनि जा असहाब हा, एॾा दर्द आया, एॾा सूर आया, एॾियूं तकलीफ़ूं आयूं, एॾियूं परेशानियूं आयूं, जो हुननि जे ज़ुबान मां जुमला निकिरी आ, मता नसरुल्लाह, मता नसरुल्लाह, मता नसरुल्लाह। अल्लाह जी मदद काथे आहे? कॾहिं कॾहिं शैतान अची करे चवंदो आहे मियां तोखे कहिड़ी ग़लती आहे, मियां तोखे कहिड़ी परवाह आहे, सॼी दुनिया जॾहिं बख़्शिजी वेंदी तूं बि बख़्शिजी वेंदे। अल्लाह जी रहमत वॾी आहे, रब जी बख़्शिश वॾी आहे। ज़रा गौर कयो, छा इन्हनि ॻाल्हियुनि जो नबियनि खे इल्मु कोन हो?
छा इन ॻाल्हियुनि जो इल्मु नबीअनि जे असहाब खे कोन हो? छा इन ॻाल्हियुनि जो इल्मु मिशरे मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात अक़दस खे कोन हो? नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़िंदगी जा आख़िरी लम्हात हा, हलन पिया, हली न सघनि, ॿिनि माण्हुनि जो सहारो वठी करे मस्जिद ॾे वञनि पिया। एतिरे क़दुरु ज़मीन ते गिहलबा वञनि पिया, पेरनि जे अंगूठनि जा ज़मीन ते निशान, उहे ज़मीन ते लकीर कढंदा अचनि पिया। इन हालत में भी मिशरे मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया जे साम्हूं नमाज कायम कई आहे। ही दुनिया के पैगाम आहे, वक्त गुज़री वेंदो, नमाज़िन जो भी गुज़री वेंदो, बेनमाज़िन जो भी गुज़री वेंदो, वक्त गुज़री वेंदो, मस्जिद में भी गुज़री वेंदो, घर भी गुज़री वेंदो। वक्त गुज़ारण जे लाइ मस्जिद वारा भी वक्त गुज़ारीनि पिया, होटल उतारे आस्थाने वारा भी वक्त गुज़ारीनि पिया। पर यादि रखी छॾिजो, जेकर नमाज खां बिना कामयाबी मुमकिन हुजे हा, मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सहाबा जे कुलनि ते सवार थी मस्जिद कोन पहुचनि हा। जेकर नमाज बिना गुज़ारो मुमकिन हुजे हा, मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जंग जे मैदान में तीरनि तलवारनि जी यग़ारनि जे विच में नमाज़ूं कोन क़ाइम कनि हा। जे नमाज बिना गुज़ारो मुमकिन हुजे हा त सोनो उमर ज़ख़्मनि में चूर थी करे नमाज कोन पढ़े हा। जेकर नमाज बिना गुज़ारो मुमकिन हुजे हा, सहाबी सगोरो तीरंदाज़नि जा तीर सही करे नमाज क़ाइम कोन करे हा। हिननि सभिनी जूं ज़िंदगियूं नसीन थियूं, उहे जेके सोढ़ी सामी जी रोशनाई जो सोचीनि था, जेके सुभाणे अचण वारी सकरात जे लाइ अॼु बंदोबस्त करणु चाहीनि था, जेके मौत जी मुश्किल वादी मां इज़त सां गुज़रणु चाहीनि था, जेके हिन दुनिया मां हलण खां बाद में सभ खां वॾे बादशाह जा दोस्त बणिजी वञणु चाहीनि था, उन्हनि खे अॼु बंदोबस्त करणो पवंदो, तहियो करणो पवंदो त का बि नमाज़ जल्दी कान्हे का। की नमाज़ जी आयत जमल थींदो? अहिड़ा माण्हू करे ॾेखारियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी हयाती में ॾुॼारियो, ख़बरदार। इमाम अब्द बिन हुमैन पंहिंजे मुस्नद जे अंदरि सन अबू कतादा जी अहादीस में 3 हदीसूं मुसलसिला ॾियूं। ख़बरदार, कोशिश कयो जेतिरो जल्दी थी सघे कर्ज़ चुकायो। नबी करीम इस्लाम फरमायो, कर्ज़ जी का माफ़ी कोन्हे, अगर को जिहाद जे मैदान में शहीद थी वञे सब गुनाह माफ़, पर इल्लत दैन, कर्ज़ माफ़ कोन्हे इसको। नबी करीम इस्लाम ने साम्हूं हिकिड़ो जनाज़ो आंदो वियो, साहबा किराम जन नमाज जी ॻाल्हि की, पाण फरमे फहल अलैहि दैन, कर्ज़ी त कोन्हे, त सिर्फ़ु साईं कर्ज़ी आहे। पाण फरमे पोइ कर्ज़ केरु ॾींदो? साईं कर्ज़ केरु ॾियण लाइ तयारु कोन्हे। पाण फरमाईंदा सल्लू अला साहिबिकुम, पोइ हुन नमाज़ तव्हां पढ़ो। जेको कर्ज़ी हुजे, जेसीं कर्ज़ अदा न थिए, मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ कोन पढ़ंदो। सैयदना अबू कतादा फरमाइनि था, मूं अॻिते वधी करे गुज़ारिश कई, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन जो कर्ज़ आऊं थो बर्दाश्त कयां। पाण फरमाए ठीकु आहे, हाणे नमाज़ पढ़ूं था। हाणे इहे ॻाल्हियूं हुयूं, इहे हदीसूं हुयूं, तव्हांखे ॾिसां पियो न। इमाम वकी किताब ज़ुहद में हिकिड़ी हदीस मुबारक आंदी, नबी करीम इस्लाम फरमायो, नेकी ईअं कयो जो नेकी तव्हांजी आदत बणिजी वञे। अल्लाह जे दीन ते ईअं हलो। असांजो सुबुह जो नाश्तो आदत आहे, नायूं कंदा सॼो ॾींहुं शाम थी मज़ो ई कोन ईंदो। मंझंदि मानी आदत आहे, शाम जी चांहि आदत आहे। केतिरा माण्हू पंहिंजे खाइण में, पीअण में, सुम्हण में, इन शयुनि में आदतूं आहिनि। आदत जैसी सिंधी में चवंदा आहिनि, आदत इंसान जो उज़्व आहे, जेसी आदत पूरी न करे सुकून कोन ईंदो। नबी करीम इस्लाम फरमायो, तमामु सही नमूने सां मोमिन हो आहे जो नेकी उन जी आदत बणिजी वञे। अॼु नमाज़ न पढ़ी, नमाज़ में ताख़ीर थी वई, सॼो ॾींहुं बेचैनी में गुज़रे। अॼु रमज़ान हुयो, न उथी सघे सहरी जे टाइम ते, ॾींहुं सॼो अॼु फ़िक्र में गुज़रे। अॼु सुबुह जा अज़कार विसरी विया, अॼु शाम जा अज़कार विसरी विया, अॼु नमाज़ खां पोइ जूं दुआऊं रहिजी वियूं, अॼु ही तस्बीहात मूंखे पढ़ियूं हुयूं रहिजी वियूं। असुल मोमिन तॾहिं खे जॾहिं दुनिया जे शयुनि जी आदत पूरी न थिए त हुनजे जिस्म ते बेचैनी जा असरात पैदा थियनि। नबी करीम इस्लाम फरमायो, कामिल मोमिन उहो अथव जेको दीनी ही अमाल इबादात मज़ा का शइ रहिजी वञे त उनखे हिकिड़े ज़ाइक़े जे तौर ते महसूसु आहे त मुंहिंजी आदत पूरी छो कान थी, उहो शौक़ु हुजे। ये उहे माण्हू हुआ जिन हिकिड़ी हदीस हिकिड़ी, हालांकि जेकर गहराई में वञूं था, असां वारो माहौल कोन हुयो। हले केतिरा साल नमाज़ जे मौज़ू ते, दीन जे ॿियनि मौज़ूअनि ते ख़ुतबा ॿुधूं था, ऐं ई तव्हां असांजो हाल छा, इज़ाफ़ो त को बि कोन्हे। तव्हां सॼी कॉन्फ्रेंस नमाज़ जे मौज़ू ते कोठियो, वरी फजर जे टाइम ते जेके जमाती अचनि, पनो लिखो, हिकिड़ो बि वाधारो कोन्हे। इल्ला माशाअल्लाह, इल्ला मन रहम रबी, इहो असांजो हाल। हुन दौर में ईअं बि कोन हो। नबी करीम इस्लाम रुगो हिकिड़ी ॻाल्हि कंदा हा, पर उहे माण्हू अहिड़े तरीक़े सां पंहिंजे दिलि ऐं दिमाग़ में इन शयुनि खे जा ॾींदा हा जो ज़िंदगियूं इहे शयूं हुननि जे अमल करण में गुज़री वेंदियूं। तव्हांखे ॿुधाइनि पिया, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कर्ज़ जूं ॻाल्हियूं कयूं, सैयदना उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु हुजनि, अहिड़ी त इहे ॻाल्हियूं दिलि ऐं दिमाग़ ते वेही वियूं। सही बुखारी पढ़ो, किताब फ़ज़ाइल सहाबिन नबी, बाब क़िस्सतिल बैआ, जी
जख्मी थिया, जख्मी करे घर आया। हदीस में तो चादर में वेड़े करे घर आंदो वियो, जी होश आयो। अब्दुल्ला बिन उमर के गुजराए करे फरमाइंदा फंदुर अलैया माज़ा दैनु, ॾिस त मूं ते कर्ज़ कंहिंजो आहे। गुरबत जो ज़मानो हो, अमीरुल मोमिनीन हींअर के दौर जा हुक्मरान तो कोन हा जो दौर इक़्तिदार अची उन ते पहिरियां गुंदियूं भरियूं, तिजोड़ियूं भरियूं, सभु पंहिंजा खांचा भरे पूरा कयूं, दाएं बाएं सॼे खॿे, न पुटु बचे न पोटो बचे न धीउ बचे न ॾोहिटो बचे, को बि ख़ानदान में न बचे। सभिनी खे ड्यूटियूं नौकरियूं घटियूं गलियूं पकियूं करे पोइ जेकॾहिं बची पए त पाड़े वारे हिकिड़े माण्हू खे ॾिजे ऐं सॼी हयाती दुनिया जे साम्हूं ॻणाइजे त ॾिसो असां केॾी मेरिट कई आहे, असां हुनखे ॾिसो नौकरी ॾिनी आहे। ॿियो ज़मानो त हो कोन को। अमीरुल मोमिनीन हा, आलम इस्लाम जा अमीर हा, पर जॾहिं फोत थिया हदीस में थिए थो त एॾो त कर्ज़ हो, 86,000 दिरहम कर्ज़ हुयो। कर्ज़ जो जॾहिं वफ़ात जे टेम वक़्त जो अमीरुल मोमिनीन ज़ख़्मनि में चूरा पुट खां विहारे कर्ज़ जा हिसाब पियो कराए। ही डप आहे, ही ख़ौफ़ आहे, ये कोन चवंदो वञा थो, ही ॼाणे हिननि जो कमु ॼाणे। ज़िंदगी हिननि अल्लाह लाइ वक़फ़ करे छॾी, हुननि खे ख़बर हुई। ऐं तव्हांखे क़ुरान हकीम जी आयत पढ़ो, ही ज़िंदगी आहे तिजारत जो नालो। तिजारत ज़ाहिरी तौर दुखी आहे। इन अल्लाह इश्तरा मिनल मोमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह। गहराई में वञो, ही 60 साल ज़िंदगी तिजारत जो नालो आहे, सिधो ज़ौ कारोबार आहे। जेके अखर अरबी में तिजारत ले इस्तेमाल थियनि, अल्लाह उहे अखर इस्तेमाल कया। या अय्युहल्लज़ीना आमनू हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम। ॿिनि लफ़्ज़नि में जे आख़िर संभालणु चाहियो था त हिन दुनिया जी क़ुर्बानी जो, जे हिन खे सभु कुझु सम्झो था त अॻिते जी का उमेद न रखो। ला ख़लाक़ लहू, हुन लाइ को हिसो ई कोन्हे जिन सभु कुझु हिन दुनिया खे बाहियो। पर ही उहे जवान हा जिन सॼी ॻणती अॻिते जी कई। अचे थी सम्झ में, ज़ख़्मी हालत में पुट खे विहारे चए थो कर्ज़नि जो हिसाब कर, कर्ज़ केतिरो आहे, कर्ज़ घणो निकिरी पियो। पाण फरमाईंदा अब्दुल्ला फ़अद्दिही, अदा कजां। न थी सघई कबीले अद्दी बिन कब खां वठजां, जेको पंहिंजो कबीलो आहे इन्हनि खां पुछा कजां, उन्हनि खां वठजां। अञा बि खुटी पई कुरैश जे साम्हूं सुवाल कजां, पर कर्ज़ ज़रूरु अदा कजां। ॾिसंदा हलो त हिकिड़ी हिकिड़ी अल्लाह जे दीन ते अॼु असांजो जे साईं बि मूंखां अॻु में ॻाल्हि कयो पिया, अचे थी ॾही मरम केतिरा असांजा लिखियलु पढ़ियलु सम्झियलु सुलझियलु उहे माण्हू जेके पाण खे लदी सॾाइण वारा रफ़ुलदेन बाए आमीन बाए नाई ॾही मरम ते ॾिसो, हीअ सभु असांजा पंहिंजा न, धारियो त को बि कोन्हे। ॾिसो असांजा हलदीस, पाण बि उते, मायूं बि उते, न्याणियूं बि उते, बच्चा बि उते, सभु क़ब्रिस्तान ते बीठा। दीन विसरी वियो। दुनिया जो किथे वञी मुनाफ़ो ॾिसो, तिजारत ॾिसो, लेन देन ॾिसो, 4 पैसा अचनि था, दीन विसरी वियो। भत थियनि था, शादियूं थियनि थियूं, वञी करे ॾिसो हलदीसनि जा वॾा वॾा कार्ड छपजनि था, फिलाणे जे पुट जी तहोर आहे, फिलाणे जी शादी ते ही जशन आहे, ही कमनि। अॼु असांजो हाल ही आहे, थोड़ी ख़ुशी में, थोड़ी गमी में, थोड़े मुनाफ़े में, थोड़े नुक़सान में अल्लाह जो दीन विसरियो वञे। जे ख़बरदार, जे एॾी वॾी आख़िरत जेका आहे खुटणी कान्हे, एॾी ड्रिघीअ जो खुटणी कान्हे, जे उन खे संभालणु चाहियो था, सहाबा किराम वारी सोच धारियो। हर जाइ, हर घड़ी, हर मुश्किल, हर मुसीबत, वो तव्हां ते मुसीबत जा पहाड़ आणे रखिया वञनि, पर तव्हांजो दिलि, तव्हांजो दिमाग़ वरी बि अल्लाह जी तालीम ॾे मुतवजह हुजे त हिन हालत में बि मूंखे उहो कमु करिणो आहे जेको रब रसूल जी तालीम हुजे। हदीस किताब सही मुस्लिम में किताबुल जनाइज़ में इमाम साहब बाब क़ाइम कयो, अल मय्यतु युअज़्ज़ब बिबुकाइ अहलिही। हदीस तख़रीज कदो मज़ीद वसाहतूं मिली पवंदियूं। सैयदना उमर बिन ख़त्ताब ज़ख़्मी थिया, न्याणी खे ख़बर पई, सैयदा हफ्सा रज़ियल्लाहु ताला अन्हा अॼु फजर जी नमाज़ में बाबे ते हमिलो थियो आहे, खंजर लॻा ज़ख़्मी थिया। न्याणी या पीउ जे ज़ख़्मी हुजण जी ख़बर ॿुधी करे पीउ जे घर आई आहे। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हो जम बिस्तर अलाल ते आरामियन। हदीस में चए थो त न्याणी रोए पई, रोईंदी आई आहे, हाय मुंहिंजे बाबे जा ग़म, मुंहिंजे बाबे जी तकलीफ़। नबी करीम अलैहिस्सलाम जन जेके सहाबा जी तरबियत कई हुई, उन सहाबा किराम कीअं अल्लाह जे दीन खे सम्झो हुयो, ज़िंदगी जे तमामु तर मामलात अल्लाह जो दीन कीअं नाफ़िज़ हुयो। अॼु मुसलमाननि जो अमीर आहे, 63 साल जो पोढ़ो आहे, इन हालत में आहे जो पेट कटियो पियो आहे, जिस्म ते जाइ जाइ ते खंजर लगा पिया हन, रत जिस्म मां वहे थो पियो, केॾी महिल होश आहे, केॾी महिल होश कोन्हे। जेॾी महिल जो न्याणी ते नज़र पवे थी त सैयदा हफ्सा सलामुल्लाह रोए थी पई। नबी करीम अलैहिस्सलाम जे प्यारे सहाबी जी पंहिंजी न्याणी जो रोइण ॿुधो आहे। हे दुनिया खे पैगाम आहे,
ओ मुसलमानो, अल्लाह जे कुरान वडी वज़ाह सां चई छॾियो, जन्नत उहे माण्हू पुछंदा जेके हिन वारी वाट वठंदा, कामयाबी कामरानी से माणींदा, जिन माण्हुनि ही अंदाज़ अख्तियार कयो आहे। ॾिसो हिननि जो अंदाज़ छा आहे, कहिड़ी हालत में पयल आहे। पर चरी मां जो न्याणी खे रोंदो ॾिठऊं, छा था फरमाइनि, अलम तालमी अन्न रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल इन्नल मय्यत युअज़्ज़बु बिबुकाइ अहलिही। पाण फरमाइंदा, प्यारी न्याणी हफ्सा, छा तोखे ख़बर कोन्हे का मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जंद ईअं फरमायो। पाण करीम अलैहिस्सलाम फरमाया, जॾहिं दुनिया मां वञण वारो वेंदो आहे, हुन जा अज़ीज़ करीब मिट माइट हुन जे गिर्द अची करे बेसब्री सां रोइनि था पिया। अहिड़े मौक़े ते जेकॾहिं वञण वारो मना न करे, रोके न, इन वञण वारे खे इन जे बदिले में अज़ाब कयो वेंदो। मुंहिंजी प्यारी न्याणी ख़बरदार, ख़ामोशी वञ। इन टाइम ते रोइण जी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम इजाज़त कान्हे ॾिनी। हदीस हदीस आहे, पर दुनिया जे साम्हूं पैगाम पई ॾे, तव्हां के केतिरा बि दर्द पहुचनि, पर तव्हां मोमिन सो आहे जेको अहिड़े आलम में मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी तौलीम न विसारे। इमाम इब्न सअद अत-तबक़ातुल कुबरा जो 3 जिल्द में हदीस मुबारक बांधी के दौर में नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो हो, सही मुस्लिम जे अंदर किताब ज़ुहद जे अंदर हिकिड़ो बाब, बाब नही अनिल मदह। नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो, पाण करीम फरमायो, ॿुधो, इज़ा रअयतुमुल मद्दाहीना फहसु फी वुजूहिहिमुत तुराब। पंहिंजी तारीफ़ ॿुधी ख़ुशि न थियो। केरु तारीफ़ करे, तव्हांजी दिलि चाहे अञा करे, अञा करे। जॾहिं इहा सोच अचे, सम्झो तव्हां में ईमान खुटल आहे। बल्कि तव्हांजी ईमानी सोच इहा हुजे, तव्हांजी केरु तारीफ़ शुरू करे, तव्हांजी दिलि चवे थी इहो चैप्टर बंदि करे, कॿी ॻाल्हि करे, उनखे रोकियो। पाण फरमायो, बल्कि तव्हां मटी खणी हुनजे वात में विझो, त इन शइ जी का हैसियत कान्हे का। नबी करीम इस्लाम ॻाल्हियूं कयूं हुयूं, पर अल्लाह जी दीन, अगरि ॾिसूं न, दीन हुननि ते आदत बणिजी वियो। अल्लाह जो शरीयत उथंदे वेंदे हर वक़्तु नज़रूं उते खुतल हुयूं। सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु जंहिं महिल न्याणी खे चुप करायो, हाणे न्याणी कुझु ॿियूं ॻाल्हियूं करणु लॻी। मुंहिंजो बाबो अमीर अल मोमिनीन, नबी करीम इस्लाम जो सहाबी, हे इस्लाम ते उन टाइम में दाख़िल थियण वारो जॾहिं दीन क़बूलण ॾाढो ॾुखियो हुयो। फ़ज़ाइल पई बयानु करे, मनाक़िब पई बयानु करे, हालत कहिड़ी में पिया आहिनि। पर ॾिठऊं त मुंहिंजी न्याणी मुंहिंजी तारीफ़ पई करे, कंध मथे करे फरमाईंदा, ख़बरदार हफ्सा, कंहिंजे साम्हूं वेही कंहिंजी तारीफ़ करण जी इजाज़त कान्हे, ख़बरदार मुंहिंजी तारीफ़ करणु बंदि कर। कहिड़ी अल्लाह जी दीन। इमाम बुखारी, सही बुखारी में किताब फ़ज़ाइल असहाब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में बाब क़िस्सतिल बैया में वरी हदीस मुबारक आंदी। हालत ॾिसो कहिड़ी आहे। हिकिड़ो माण्हू आयो इयादत करे, जा घर में मौजूद थी करे ही वञणु लॻो, अमीर मोमिनीन पोयां ॾिठो, तुंहिंजी शलवार भेड़ियुनि खां हेठि पई लटके। हालत कहिड़ी आहे। पाण जीअं हुन ते नज़र कयूं, पाण फरमाईंदा, उदउली, हिनखे सॾकियो मोॾे। माण्हू सॾकियो, उहो वापसि आयो। पाण फरमायो, अल्लाह जा बाना इरफ़ा सौबक, ये कपिड़ो तो पंहिंजे मथे कर। इन्नहु अतक़ाल रब्बिक, अल्लाह जी ज़ात खां डॼण जो मक़सदु इहो आहे, तक़वा इन शइ जो नालो आहे, तव्हांजो कपिड़ो बेॾी खां मथे हुजे। यकीन ॼाणो, हीअ जेको सैयदना उमर जी सिर्फ़ु आख़िरी ज़िंदगी जे लाइ हीअ तवील उनवान आहे, पर बुनियादी जेको मूं तव्हांजे साम्हूं नुक़्तो नज़र कयो, नबी करीम इस्लाम जे सहाब जी सोच हुई, अल्लाह जे दीन जो को बि हुकम ग़ैर ज़रूरी कोन्हे, हर शइ ज़रूरी आहे। अॼु असांजी वॾी हिकिड़ी भुल चइजी, बेदीन तबिको त बेदीन तबिको, दीनदार तबिको, 4 ॻाल्हियुनि ते अमल आहे, चइनि का इनकार आहे, चइनि में चुस्ती आहे, चइनि में सुस्ती आहे। इहो त दीन कोन्हे को। दीन ते तॾहिं हलण वारा चइबासीं जॾहिं अल्लाह जो क़ुरान पढ़ूं, पढ़ंदा वञूं, दिलि थंदी थी वञे त हिन आयत ते बि अमल आहे, हिन आयत ते बि अमल आहे, हिन आयत ते बि अमल आहे। पंहिंजे वसां पूरी कोशिशि करे, पोइ रब जी दरबार में माफ़ी जो सुवाल कजे, मौला जेतिरो वस में हुयो कमज़ोर आहियूं, पर इंसान कोशिश ई न करे, इहो किथां जी अक़लमंदी आहे। त ॿी वॾी अहम शइ जंहिंजो असांजे माशरे में फ़ुक़दान आहे, अल्लाह जे दीन खे ईअं अहमियत ॾियूं जी अहमियत ॾियणु घुरिजे। त इहो करे छॾियो, हर शइ, हर हुकम, हर इबादत, हर अदब, हर अख़लाक, हर एहतराम जी रब जी शरीयत में आहे, कोशिशि करे उन ते अमल कयूं। इन खां पोइ अॻी टी ॻाल्हि, गुफ़्तगू काफ़ी तवील थी वई, मुख़्तसर करे ॻाल्हि खे ख़तमु थो कयां। उन खां पोइ जेका टी ॻाल्हि आहे, यकीन ॼाणियो, दीन जे हिकिड़े हिकिड़े नुक़्ते ते वञूं था, असांजी वॾियूं ज़्यादतियूं आहिनि, बल्कि ज़्यादतियुनि जी दुनिया जा त असीं वॾा अलमबरदार था नज़र अचूं। हिकिड़ो आहे कुझु कोन, न इल्म सां शौक़ु, न अमल सां शौक़ु। वरी टी असांजे अंदरि इहा बुरी आदतें, बुरी खामी, का चिंता ई कान्हे। रोज़ ॿुधूं था, अॼु फिलाणो फोत थी वियो, अॼु फिलाणो मरी वियो, अॼु हीउ थियो, अॼु हू थियो।
पर अड़ा दुनिया में मगन आयूं, का चिंता काने, का ऊनो कोने। वॾा वॾा दर्स जा, वॾा वॾा ख़ुतबा, वॾा वॾा वक़्त जा आलिम रब्बानी उलमा आया, परे परे खां आया, कुरानी आयतूं अहादीस, पर ज़मीर ज़िंदा कोन थिया। अल्लाह जो डप ख़ौफ़ पैदा कोन थियो। जॾहिं इन नुक़्ते ते मोटूं था असांखे सबक़ मिले थो त नबियनि जो तरीक़ो, सालिहनि जो तरीक़ो, कामयाब इंसाननि जो तरीक़ो इहो आहे। अमल जे मैदान में का सुस्ती कान्हे, चुस्ती चुस्ती आहे, पर सभु कुझु करण खां पोइ जेतिरे क़दुरु थी सघे अल्लाह जी ज़ात खां अञा बि डिॼो। छो? कुल हु अल्लाहु अहद, अकेलो आहे, अल्लाहु समद, बेपरवाह। तव्हांजे नमाज़नि जी हुनखे परवाह कान्हे, तव्हांजे हज जी उन्हनि खे परवाह कान्हे, तव्हांजे उमिरनि जी उन खे परवाह कोन्हे। जेकॾहिं पकड़ण ते अचे त हिकिड़े जुमिले जे बदिले में, हिकिड़े कलमे जे बदिले में कंहिंखे पकड़े करे जहन्नम जे तहन में हवाले करे केरु हुन खां पुछण वारो कोन्हे। ला युसअलु अम्मा यफ़अल, छा थो करे हुन खां को बि सवाल करण वारो कोन्हे। उहा रब जी बेपरवाह ज़ात आहे। पर में या अय्युहल्लज़ीन आमनू, सॼी बेईमाननि खे कोन, सॼी आम इंसाननि खे कोन। रब ताला सॼो उन्हनि खे जिन ईमान आंदो आहे। ईमान मां माना छा? रब खे मञी चुका, दीन खे मञी चुका, आख़िरत खे मञी चुका, इबादतनि जी दुनिया में पंहिंजे तरफ़ां महिनतूं, कोशिशूं, काविशूं करे चुका। अहिड़नि सालिहनि खे, भलारनि खे, नेकनि खे रब सॾे करे फरमाए थो इत्तक़ुल्लाह। ये सभु ॻाल्हियूं करण खां पोइ वरी बि अल्लाह जी ज़ात खां डिॼो, एतिरो डिॼो। फरमाए इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून। सारी दुनिया वारा पाण खे मोमिन समझंदा, पर फरमाए मोमिन आहे बि वॾे भागण वारो। कद अफ़लहल मोमिनून, सारी दुनिया में कामयाब उहे थींदा जेके ईमान वारा हूंदा। वअलमु अन्नल्लाह मअल मोमिनीन, सॼी दुनिया में भागण वारा मोमिन अथव जिन सां अल्लाह जी मदद गॾा। फरमाए वल्लाहु वलीयुल मोमिनीन, हे भागण वारा मोमिननि जिन जो अल्लाह दोस्त आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह व कूनू मअस सादिकीन, ये भागण वारा मोमिननि जिन जे लाइ रब तो फरमाए ॻोल्हे करे इन्हनि सां गॾु वेहो। या मोमिननि जी जमात आहे जो जिब्रील आसमान तां लही करे तो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हिननि सां गॾु वेहो। नज़र पवे थी उन्हनि ते जिन जा घर बि कोन हा, छप्पर बि कोन हा, कपिड़ा बि कोन हा, हिकिड़ी चादर में घुमण वारा हा। जवाब मिले थो रुगो इन जे करे जो हिननि वटि ईमान मौजूदु आहे, वॾे खां वॾी दौलत आहे। पर आहिनि केरु? फरमाए इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम, उहे अथव ईमान वारा जॾहिं अल्लाह जो ज़िक्र ॿुधंदा। हो जॾहिं सभ खां वॾे बादशाह जो तारीफ़ उन्हनि जे साम्हूं पेश कयो वञे पियो, उन बेपरवाह ज़ात जो ज़िक्र उन्हनि जे साम्हूं कयो वञे पियो। वजिलत क़ुलूबुहुम, उन्हनि जूं दिलियूं ॾकियो जूं पवनि। ॾिसंदा असां केतिरो बि कयो, पर हक़ीक़त इहा त का बि शइ कान्हे का। जेकॾहिं हिकिड़ो बि सवाल करे त को जवाबु कोन्हे। जेकॾहिं हिकिड़े बि अमल जे बारे में पुछा करे त छो कयई? हाँ तुंहिंजूं इबादतूं, तुंहिंजा जिहाद, तुंहिंजा सदका, तुंहिंजूं ख़ैरातूं, तुंहिंजूं नमाज़ूं सभु पूरियूं हुयूं, पर ॿुधा तुंहिंजी ज़िंदगी में फलाणो जुर्म थियो, छो थियो? मोमिन सोचींदो आहे हिकु चकर बि छो चयो वियो, त को जवाबु कोन्हे को। काला रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। हिकिड़ी ग़लती करण वारो आहे इंसानियत जो वालिद, इंसानियत जो बाबो, पर अक़ीदो चाहे जे इहा बि माफ़ न थी त फ़ाइदे वारी वाट ते कोन्हा, नुक़सान वारी राह ते आहे। सॾे करे कहिड़ा जुमिला थो चवे? रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। ग़लती हिकिड़ी आहे, पर चए थो मौला जे माफ़ी न मिली त नफ़े वारो कोन्हा, नुक़सान वारो में शामिल थी वेंदम। ग़लती हिकिड़ी आहे, पर रब जे दर ते सवाल कहिड़ो थो करे? अल्लाह जो नबी नूह नबी, रब्सी फरमायो प्यारा नूह, अॼु उन्हनि माण्हुनि जे लाइ सवाल न कर जेके तुंहिंजे अहल मां कोन्हनि के तूं ॿेड़ी में सवार थी पंहिंजे अहल खे सवाल कर। पर अहल मां मुराद ईमान वारा। अल्लाह जे नबी नूह अलैहिस्सलाम रब जे दर ते सवाल कयो, इन्न बनी मिन अहली, मुंहिंजा रब तो चयो पंहिंजी ॿेड़ी में अहल खे सवार कर, मुंहिंजो पुट बि मुंहिंजे अहल में शुमार आहे। मथां वही लगी आई, या नूह, असांजा नबी नूह, इन्नहु लैस मिन अहलिका, इहो तुंहिंजे अहल में आही कोन्हे को। फला तसअलनि मा लैस लक बिही इल्म, ऐ नबी नूह जे शइ जो तो वटि इल्म कोन्हे, इन शइ जो असां खां सवाल न कर। इन्नी अइज़ुका अन तकून मिनल जाहिलीन, असीं तोखे नसीहत था कयूं जेकॾहिं इहे कम कने बे इल्मनि मां थी वेंदे। एतिरी ॻाल्हि हुई, पर ॼाणण सुञाण वारो उहो हुयो। एतिरी ग़लती जी बि रब खां माफ़ी थो वठे। माफ़ी वठंदे जुमिला कहिड़ा थो चवे? हिल्लम तग़फिरली,
हालांकि 150 गलतियों को उन्हनि हिकड़ी कोताही या पर अकीदो छाहे पर नज़रियो चाहे ऐं रब जो कुरान गॾो गॾी तज़किरा करे दुनिया के दसे पियो ही थव ईमान वारनि जा औसाफ़, ही थव अल्लाह वारनि जा औसाफ़, ही थव कामयाबी कामरान ईमान वारनि जा औसाफ़। हिकड़ी कोताही जे नतीजे में ज़ुबान ते जुमला कहिड़ा तरियो था अचनि, हिलम तग़फ़िरली वतरहमनी, मुंहिंजा रब जे तो माफ़ न कयो त आउं टोटरे ऐं नुक़सान वारो। इहे कोन्हे त मुंहिंजे दामन में तबलीग बाहे, नबूवत बाहे, तकरीर बाहे, इबादत बाहे, न सभु हुजनि पर हिकड़ी बि ग़लती जे माफ़ नथो करे त पोइ कहिड़ी कामयाबी आहे। पर मैं हे ईमान वारा, हे अल्लाह वारा, दीन खे ॿुधो, दीन ते अमल कयो, वरी बि डिॼो, वरी बि जेतिरे क़दर थी सघे तन्हाई जा मौक़ा तलाश कयो, पंहिंजे मालिक खां माफ़ियूं घुरो। ओ वॾियूं वॾियूं शख़्सियतूं, सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला हिकिड़ी हदीस पढ़ी गुफ्तगू ख़त्म थो कयां। यकीन ॼाणो जॾहिं हुन हदीस खे पढ़ूं था, ॿुधूं था, गहराई में गौर था कयूं, उतां खे सवेल बि ॾिसूं त कंहिं खाते में कोन्हे। सैयदना उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन अज़मतनि जा तज़किरा क़ुरान सुन्नत हदीस में भरिया पिया आहिनि। इमाम अबुल कासिम सुलेमान बिन अहमद बिन अयूब तबरानी पंहिंजे अल मुअज्जमुल औसत में सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जन खां हिकिड़ी हदीस आंदी, तवील हदीस आहे, इब्न तबरानी जे सम्झो 2-4 पेजनि ते मुसलसल आहे ऐं 2-4 पेज ई वॾा नसीहत आमेज़ आहिनि। और ये अल्फाज़ ही आहिनि, सैयदना अब्दुल्लाह बिन उमर फरमाए थो, मुंहिंजो वालिद उमर बिन ख़त्ताब शान खां केरु वाक़िफ़ कोन्हे, सभु ॻाल्हियूं इबादतूं महिनतूं तव्हांखे ॿुधाइनि, हर आयत ते हर हदीस से अमल जी दुनिया में कोशिशूं करण वारा, तन मन धन हर वक़्त कुर्बान करण वारा, पर ये आख़िरी लम्हात ॾिसो, यकीन ॼाणियो जो रत्ती बराबरि असां में ईमान आहे, ही वाक़िया असांखे जाॻाइण लाइ बेदार करण लाइ काफ़ी आहिनि। हर नौजवान के, हर मर्द के, हर औरत के, हर पोड़े के उन्हें जो ज़मीर के मलामत था कन, तू भोग भाए वेठो ही, आखिरत का भोग काने का, तो मजाक समझो अल्लाह जे दीन के ही मजाक कोने। जिन हिन हकीकत के ॼातो हयातियूं उन्हनि जूं अल्लाह जे डप ऐं ख़ौफ़ में खपी वियूं, पंहिंजा सभु अल्लाह तलो अल्लाह जे नाले ते कुर्बान कयूं, पर पोइ बि ॾींदा हा तले छा थींदो। हवालो तव्हांजे साम्हूं ॾिनमि, सैयदना अब्दुल्लाह बिन उमर फरमाईंदा, मुंहिंजो अबू उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु दिल में खंजर लॻा, वार थिया, तक़रीबन 4 ॾींहंनि ताईं दुनिया में हयाती आहे, पोइ वफ़ात कयूं, शहादत जो वाक़ियो पेश आयो। अब्दुल्ला फरमाईंदा, आख़िरी ॾींहं ते ऐं आख़िरी ॾींहं जे आख़िरी टाइम ते फरमाए थो, मुंहिंजो बाबो मुंहिंजे गोॾे ते आरामी, हाणे सी अमीरुल मोमिनीन आहे, 63 साल उमिरि जो पोढ़ो आहे, जंहिंजी ज़िंदगी अल्लाह जे दीन जी वफ़ा ऐं इताअत गुज़ारी में गुज़री आहे। फरमाए थो, गोॾे ते सुतो पियो हो, केॾीमहिल ॾिठमि जाॻियो ऐं मूंखे चवणु लॻो, अब्दुल्ला मूंखे गोॾे तां लाहे, मूंखे ज़मीन ते सुम्हार, मुंहिंजे चेहरे खे, मुंहिंजे ॻलनि खे, मुंहिंजी ॾाढ़ी खे ज़मीन सां लॻा, त आउं ज़मीन ते पंहिंजो चेहरो हणी पंहिंजे रब खां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठां। अब्दुल्ला बिन उमर फरमायो, तो मुंहिंजो पीउ हुयो, अमीरुल मोमिनीन हुयो, मक़ाम हिकिड़ी हैसियत हुई, मुंहिंजी दिलि गवारा कोन कयो, पर मूं उन्हनि जे इसरार खे ॾिसी एतिरो कयो जो मूं गोॾे तां लाहे, मूं पंहिंजे भेॾियुनि जे क़रीब पंहिंजे टंग ते उनखे सुम्हारियो, बाबो मन राज़ी थी वञे। फरमाए तूं कुझु देरि खां पोइ ॾिठूं त अब्दुल्ला मूंखे अञा ज़मीन ते कोन्हे सुम्हारियो, गोॾे तां हटाए पंहिंजे भेॾियुनि वारी जॻह ते सुम्हारियो अथसि। फरमाइनि त वरी इन ज़ख़्मी हालत में चवणु लॻा, अब्दुल्ला मूं तोखे छा चयो, मूंखे ज़मीन ते सुम्हार। फरमाइनि था, बाबे जो इसरार ॾिसी ज़मीन ते बाबे जे चेहरे खे रखियो, वक़्त जे अमीरुल मोमिनीन जो ॻलूं चेहरो ज़मीन ते लॻल। फरमाया त उन टाइम ते ॾिठमि इन कमज़ोर आलम में, इन तकलीफ़ में ज़ुबान में जुमला निकिता, पाण फरमाईंदा, वैलुक या उमर व वैलु लिउम्मिक या उमर इल्लम यग़फिरिल्लाह तआला। फरमाइनि था, मूं कन लॻायो उन टाइम ते बि चवनि पिया, उमर जे अल्लाह तोखे माफ़ न कयो, तुंहिंजे लाइ बि बर्बादी आहे, तुंहिंजे अमर लाइ, तुंहिंजे ॼणण वारे लाइ बि बर्बादी आहे, जे मालिक तोखे माफ़ न कयो। अब्दुल्ला फरमाइनि था, ॾिठमि कि बाबे जा ज़ुबानी कलिमात ॿुधां पियो, इन हालत में ज़मीन ते पियल हा, ही ॻलूं, ही चेहरो, ही ॾाढी ज़मीन ते पियल आहे, माफ़ियूं घुरदा रहिया। फरमाइनि था, बाबे दुनिया मां लाॾाणो कयो, साह जो सुगो टुटो, त इन हालत में ज़मीन ते पियल आहे, इहे कलिमात जारी आहे।
केॾी वॾी नसीहत आहे। ऐं तव्हां अले कहिड़ी दुनिया जी वादी में गर्क लॻा पिया आहियूं। ओ अल्लाह जा बांडो, ही सभु ॻाल्हियूं तव्हांखे मूं शुरू में ॾिसो त ॻाल्हियूं सभु ॿुधल आहिनि। वक़्त जे वॾे वॾे उलमा जा ख़ुतबा जा ख़िताबात ॿुधूं था। जदीद दौर आहे, सोशल मीडिया जो दौर आहे। पाकिस्तान न पूरे दुनिया जे आलिमनि जा ख़िताब असीं स्क्रीन ते ॿुधूं था। अॼु ॿुधण जी ज़रूरत कान्हे। अॼु पंहिंजे वजूद में जाती पाए, लियो पाए, गौर करणी ज़रूरत आहे त असीं किथे बीठा आहियूं। असां पंहिंजूं ज़िमेदारियूं कहिड़ियूं पूरियूं कयूं, असीं कहिड़ी पोख पोखियूं पिया। मुंहिंजा मोहतरम दोस्त सोचो, इन समूरे हक़ीक़तनि ते गौर करे असीं पंहिंजे कमज़ोर हाल ते रहम कयूं। हो जी असीं भायूं पिया, ईअं कोन्हे। जेको असीं सोचो वेठा आहियूं ईअं कोन्हे। असां छा ॼातो आहे? ॼातो त हिननि हुयो, बाख़बर त ही हुया जिन रसूलुल्लाह जे साम्हूं वेही दीन सिखियो हो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जेके मस्जिद नबी में ख़ुतबे ईंदा हुआ, मिंबर ते नज़र कंदा हुआ त मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जन ख़ुतबा पिया ॾियनि। जंग जे मैदान में ईंदा हुआ, सिपह सालार ॾिसंदा हुआ त मुहम्मद करीम अलैहिस्सलाम सिपह सालार आहिनि, जिन जी हिकिड़ी हिकिड़ी शइ नबी करीम अलैहिस्सलाम पंहिंजी तरबियत में दुरुस्त कराई। नबी करीम अलैहिस्सलाम बिशारतूं ॾिनियूं। कॾहिं गौर कयो असांजी सोच जी छा हैसियत आहे? हीअ असीं जेको सोचूं पिया, हीअ असांजूं सोचूं कोन्हनि, हीअ शैतान जी सोच आहे। असांखे सम्झण जी सलाहियत कोन्हे। जे ॿार खे रांदीका ॾेई करे सुलझाइबो आहे, ईअं शैतान असांखे ही सोचूं ॾेई करे असांखे सुलझायो वेठो। हक़ीक़त में सुलझियल कोन आहियूं, उलझियल आहियूं। अचो हिननि हक़ीक़तनि खे साम्हूं रखी पंहिंजे दिलि खे तसली ॾियूं। ही मुल्क, ही माग, ही ॻोठ, ही आबादियूं, ही शहर, हे असांजे रहण जा कोन्हनि। हिते असीं आरज़ी आया आहियूं, महीननि जे लाइ या सालनि जे लाइ। वक़्तु पूरो थींदो माण्हू 3 अणसिबिल टुकड़ा वेढ़े कंहिं कलर में फिटो करे ईंदा। असांजो सफ़र उते गुज़रणो आहे। पर फरमाई उते बि कंहिं अरसे ताईं उन खां पोइ अॻियां हिकिड़ो अहिड़ो सफ़र शुरू थियणो आहे जंहिंजो ख़ात्मो आहे ई कोन्हे को। अचो पंहिंजे अक़ल खां फ़ैसिलो वठूं, पंहिंजे अक़ल खे इस्तेमालु कयूं, सियाणप वारो फ़ैसिलो वठूं। हिन दुनिया जे मुख़्तसिर फ़ाइदे जे करे, मुख़्तसिर ख़ुशियुनि जे करे, मुख़्तसिर सहूलतनि जे करे पंहिंजे आख़िरत तवील सफ़र खे बर्बादु न कयूं। तमामु मर्द, तमामु औरतूं, तमामु जवान, तमामु पोढ़ा, अचो सभु जा सभु इन्हनि हक़ीक़तनि ते गौर करे पंहिंजे रब ॾे मोटी पऊं, पंहिंजे मामलात जी इस्लाह करियूं, पंहिंजे रब जो सचो डपु पैदा कयूं, इल्म जी पकी सची तड़प पैदा कयूं, अमल जो जज़्बो पैदा कयूं, पंहिंजे दिलि में पंहिंजे मालिक जी ख़ौफ़ ख़शियत पैदा कयूं। मौला करे मूंखे अव्हांखे मिड़नी खे हिननि हक़ाइक़ जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना